अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो। लासीं तव्हांखे आबाद शाद रखे। अॼु 25 दिसंबर क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो ॾिहाड़ो मल्हायो थो वञे। हू सिंध जो वॾो सरमायो ऐं पाकिस्तान जो बानी हुयो। पर हिते मां उहा ॻाल्हि कंदुसि जेका तारीख़ सां तालुक़ु थी रखे ऐं रिसर्च सां तालुक़ु थी रखे। जॾहिं त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कराची में पैदा कोन थियो ऐं हू झिरकनि में पैदा थियो हुयो। ऐं झिरकनि में 25 दिसंबर बि न बल्कि 15 अक्टूबर ऐं 1886 में ऐं 1874 में पैदा थियो। ऐं उन पहिरियों दर्जो जेको आहे उहो 1881 में झिरकनि जे हिकिड़े प्राइमरी स्कूल में पढ़ाईअ जो सिलसिले जे हवाले सां शुरू कयो। ऐं उहो रिकॉर्ड जेको आहे केतिरा ई साल रहियो, जंहिं रिकॉर्ड खे जेको आहे डॉक्टर शमसुल उलमा जेको आहे सो उमर बिन दाऊद पोटे खां वठी तक़रीबन सिंध जे किताबनि 8 दर्जनि ताईं इहो रहियो। पर उहो रिकॉर्ड 1970 जे ॾहाके में कमिश्नर जेको कराची हुयो मंसूर अली या मंसूर, उहो रिकॉर्ड खणी जेको आहे सो हलियो वियो। पर मदरसतुल इस्लाम जेको असांजो कराची में हुयो, उते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना तक़रीबन 92 जे अंदरि उन्हनि दाख़िला वरिती हुई ऐं 5 दर्जा उतां झिरकनि मां पास करे ऐं उन में मदरसतुल इस्लाम में जी दाख़िला वरिती हुयूं। जॾहिं त उते बि दाख़िला जी तारीख़ूं ऐं हर शइ उहा ई लिखी पई आहे। 15 जेको आहे सो अक्टूबर 1976। इन ते रिसर्च करणु खपे, इहे शयूं साम्हूं अचणु खपनि। ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना हमेशह चवंदो त मां कराची में ॼमियो आहियां। उन जा इलाही कारण थी सघनि था। जो ॻोठ जो नालो एतिरो कोई मशहूरु बि न हुयो, ग़ैर मारूफ़ हुयो ऐं शहर कराची सॼे पाकिस्तान ऐं दुनिया जे ॿियनि बर सग़ीर जे इन्हनि में मशहूरु शहर हुयो सिंध जो। इन जे लाइ हू इहो ई चवंदो हुयो। ऐं उन वक़्तु झिरक जेको आहे हुयो बि कराची में, त मां कराची में ॼमियो आहियां। पर स्टैनले वेलफेयर खां वठी डॉक्टर मुबारक ताईं इहे सभई बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे, बग़ैर कंहिं रिसर्च जे, डॉक्टर स्टैनले वेलफेयर कोई नंढो माण्हू कोन हुयो। उहो अमेरिकन तमामु वॾो हिकिड़ो राइटर आहे ऐं हुन बर सग़ीर ते तमामु वॾी रिसर्च कई आहे ऐं दुनिया जो बर सग़ीर जो तमामु वॾनि जेको आहे सो तारीख़ निगारनि ऐं तहक़ीक़ निगारनि मां हिकिड़ो नालो हुनजो आहे स्टैनले वेलफेयर जो। को माण्हू नंढो न आहे, पर उन बि ॾाढी तकड़ कई जो उन पंहिंजे किताब क़ाइद आज़म ते जेको लिखियो, उन में बि उन मूं पढ़ियो आहे त उन में बि लिखियो आहे त हुनजो ॼमणु जेको आहे कराची में थियो आहे। इहा उन तकड़ कई आहे या ॿुधी ॿुधाई ॻाल्हि ते हलियो आहे। ऐं डॉक्टर मुबारक बि शायदि उन जी पैरोकारी कंदे, जॾहिं त डॉक्टर मुबारक हमेशह अंग्रेज़नि खे भलो बुरो चयो आहे ऐं अरबनि खे बि भलो बुरो चयो आहे। पर जॾहिं बि किताबनि जा हवाला ॾिए थो या कुझु करे थो त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंग्रेज़नि जे किताबनि जा हवाला ॾिए थो ऐं उन्हनि किताबनि मां ई शयूं खणे थो। जॾहिं त अरबनि जा किताबनि में उन जे बारे में शइ बिल्कुलु जेको आहे मुनफ़रिद ऐं ॿिए तरीक़े सां लिखियलु आहे, पर उन्हनि जा हवाला नथो ॾिए ऐं न ई उन्हनि जी किताबनि मां उहे शयूं खणे थो। इहो तज़ाद आहे असांजे राइटरनि जो। या सेक्युलरिज़म खे शायदि हू सम्झनि था त असांखे वॾा मोतबर आहियूं ऐं इस्लामी किताबनि खे टच करणु कोई हुननि खे ॾोह थो थिए साबित। या इस्लाम जे ख़िलाफ़ु 1800 खां बाद में जेकी फ्री मेसन जी तंज़ीम ठही यहूदियुनि जे तरफ़ां, उन्हनि जो इहो कमाल आहे जो असांजे तमामु वॾनि इंटेलेक्चुअल माण्हुनि खे हुननि यरगमाल करे ऐं दीन तां हटाए छॾियो ऐं पंहिंजे मक़सदनि जा कुझु जेको आहे सो फ़ाइदा वरिताऊं ऐं उहे फ़ाइदा जेको आहे असांजे सिंध जी तारीख़ खे तमामु वॾो नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। उन खां अलावा तव्हां ॾिसो त ग़ुलाम अली अलाना साहब बि इहा ई ॻाल्हि तव्हांखे कंदे नज़र ईंदो। ऐं सिंध जे ॿियनि किताबनि में बि तव्हां 8 दर्जे ताईं तक़रीबन किताबनि में ॾिसंदव त उहे झिरकनि में ॼमणु आहे। क़ाइद आज़म जी भेण जेका आहे फातिमा जिन्ना जेसि ताईं जीरी हुई ओसी ताईं जेको आहे कंहिंखे ज़रूरत न थी जो किताबनि मां उहो कढी वठे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जा झिरकनि में न जायो। पर जीअं ई हू शहीद थी या जेको आहे वफ़ात करे वई त उन बाद ई इहे सॼो कोर्स तब्दील कया विया, इहे शयूं कयूं वयूं। अॼु मां सिंध जे समूरनि बाशूर दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो जेको रिकॉर्ड आहे उहो अॼु बि मदरसतुल इस्लाम सिंध मदरसतुल इस्लाम कराची में पियो आहे। ऐं उन ई रिकॉर्ड खे जेको आहे ॾिसो त कहिड़ी तारीख़ ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना दाख़िला वरिती हिते अची ऐं उन खां पोइ हू उन में सॼो तारीख़ी रिकॉर्ड हूंदो त किथे ॼमियो
ॼमण जी तारीख़ हर शइ उते रिकॉर्ड में मौजूदु आहे। ऐं अॼु जा दोस्त लेखक शाइर अदीब ऐं रिसर्चर ऐं सहाफ़ी इन तरफ़ तवजो ॾियनि त जीअं जेको आहे सिंध जे तारीख़ सां जेका हथ चढ़ांद कई थी वञे उन खे कंहिं हद ताईं तहफ़ुज़ ॾेई सघिजे। वॾी महिरबानी। अमजद दुरानी तव्हां सां इंशाअल्लाह अहिड़े क़िस्म जा मौज़ू खणी ज़रूरु फेसबुक ते या तव्हांजे जेको आहे सो यूट्यूब चैनल SBT TV ते ईंदो। ऐं SBT TV खे तव्हां सब्सक्राइब बि ज़रूरु कयो ताकी जीअं असां हिक ॿिए खां परे न रहूं ऐं हिक ॿिए सां जेको आहे मिली सघूं ऐं तव्हांजा कमेंट्स जेको आहे मुंहिंजे लाइ हिकु रहनुमाई हूंदा। अलाह साईं तव्हांखे आबाद शाद रखे। अस्सलाम वालेकुम।